मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। आसिफ अली ज़रदारी साहब पंहिंजो इंटरव्यू ॾिनो आहे, तमामु वॾो अहम इंटरव्यू, जंहिंमें उन इंटरव्यू खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जे विच में इख़्तिलाफ़ अञा वधीक साम्हूं अची विया आहिनि। हिननि जे विच में इख़्तिलाफ़ गुज़िरियल 4-5 महीननि खां हुया, पर हिन इंटरव्यू खां पोइ जेको आसिफ अली ज़रदारी साहब हामिद मीर साहब खे इंटरव्यू ॾिनो आहे, उन खां पोइ पीउ पुट जंहिंमें इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब काविड़ जी पाकिस्तान छॾे दुबई हलियो वियो आहे। हिन तमामु ताज़ी ख़बर तव्हांखे फ्रेश ख़बर ॼाणंदो ऐं अंदर जूं वॾियूं अहम ख़बरूं मां तव्हां सां डिस्कस करण वारो आहियां। हिकु त ज़रदारी साहब पंहिंजे इंटरव्यू में तक़रीबन कूड़ आहियां। ज़रदारी साहब चयो त सिंध जे हारनि खे मूं तमामु ज़मीनदारीअ में हिसो ॾिनो आहे, उन्हनि खे आसानी क़िस्तुनि ते कर्ज़ मिलंदा ऐं सिंध जो हारी ज़मीनदारनि खां वधीक ख़ुशहाल आहे। कूड़। ज़रदारी साहब चयो त मूं सिंध में हज़ारे रोड रस्ता ठाराया आहिनि, हाईवेज़ ठाराया आहिनि, इंजीनियरिंग कॉलेजिस, मेडिकल कॉलेजिस, यूनिवर्सिटियूं ठारायूं आहिनि, इस्पतालूं ठारायूं आहिनि, स्कूल ठारायूं आहिनि। कूड़। ज़रदारी साहब चवे थो मूं सिंध जे नंढड़े ॻोठ खां वेंदे वॾे शहर ताईं डबल रोड ठाराया आहिनि। इंटरव्यू में चए थो, पर असां सभु सिंध में रहूं था, असांखे ख़बर आहे। ज़रदारी साहब इहे बि कूड़ आहियां। ज़रदारी साहब पंहिंजी वॾी अहम ख़्वाहिशुनि जो बि इज़हार कयो। हिकु त ज़रदारी साहब खे टोपी बि पातल कान हुई, जंहिंमां उन बि हिकिड़ो अलॻि मैसेज ॾिनो आहे, सम्झण वारा सम्झंदा। इख़्तिलाफ़ साम्हूं कीअं आहिनि। हामिद मीर पुछे थो त बिलावल साहब चवे थो त जेके बुज़ुर्ग आहिनि उहे रिटायर थी वञनि सियासत मां। ज़रदारी साहब चए थो त बिलावल त अनमेच्योर आहे, बिलावल खे त का ख़बर ई कान्हे का, बिलावल खे सियासत जी का बि ख़बर कान्हे का, उहो बुज़ुर्गनि जे मुतलिक़ ग़लति बयानबाज़ी थो करे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हालांकि पंहिंजनि बयाननि में चयो आहे त जेके बुज़ुर्ग सियासतदान आहिनि उहे करप्ट आहिनि, उहे बयान साम्हूं आहिनि, उन्हनि खे रिटायर थी वञणु खपे। पर आसिफ अली ज़रदारी साहब अॼु वाज़ह करे छॾियो। हुन चयो त पार्टी जो चेयरमैन मां आहियां, पार्टी मुंहिंजी आहे, बीबी मूंखे ॾेई वई हुई, आउं ई पार्लियामेंट जो अंदरि फ़ैसिलो कंदो आहियां, मां ई टिकेटूं ॾींदो आहियां, मां ई माण्हुनि खे जेको आहे सो उहिदा ऐं पोज़ीशनूं ॾींदो आहियां, बिलावल खे बि टिकेट मां ॾींदो आहियां। ऐं आसिफ ज़रदारी साहब इन ख़्वाहिश जो बि इज़हार कयो त थी सघे थो त आउं मथां ईंदड़ वज़ीर आज़म हुजां। यानी हू चवे थो त का ख़बर न आहे त पीपल्स पार्टी वज़ीर आज़म कंहिंखे बणाईंदी, यानी बिलावल साहब खे मुकमल माइनस करे छॾी। ज़रदारी साहब हर जॻह ते चवंदो रहियो आहे त बिलावल वज़ीर आज़म थींदो, पीपल्स पार्टी चवे पई बिलावल वज़ीर आज़म थींदो, बिलावल चवे पियो आउं वज़ीर आज़म थींदुसि। पर आसिफ ज़रदारी साहब चयो न, बिलावल वज़ीर आज़म न थींदो, जंहिंखे पार्टी चाहींदी उहो वज़ीर आज़म थींदो। हाणे बिलावल साहब त माइनस थी वियो, हाणे मुक़ाबिलो आहे त ज़रदारी साहब ऐं नवाज़ लीग जो डायरेक्टर, जॾहिं त मथे त नवाज़ लीग जा मामला सभु तइ थी विया आहिनि। नवाज़ लीग त मुकमल तौर ते वज़ीर आज़म जी कुर्सी खयों पई हले, पर ज़रदारी साहब इन विच में हाणे भरपूर कोशिशूं करे पियो, वॾी कैंपेन पियो हलाए, बिलावल खे अॻियां कयो अथसि, जॾहिं त बिलावल खे माइनस कयो वेठो आहे। हाणे छा थियो आहे जो इहो इंटरव्यू अचण खां पोइ, जेका हींअर मुंहिंजे हिन वीडियो खां 40 मिंट पहिरियां जी ॻाल्हि आहे, इन इंटरव्यू खां पोइ बिलावल साहब काविड़ जी शेड्यूल अध में छॾे, जलसा मीटिंगूं अध में छॾे, KPK में हुनजा शेड्यूल हुआ उहे ख़तमु करे पाण निजी परवाज़ जे ज़रिए दुबई हलियो वियो आहे ऐं मामला शिदत अख़्तियार करे विया आहिनि, इख़्तिलाफ़ तेज़ थी विया आहिनि। बाबा बिलावल नौजवान आहे, जेकॾहिं वज़ीर आज़म थिए थो त आसिफ ज़रदारी साहब खे कहिड़ी कबात आहे। बीबी पार्टी हुनखे ॾेई विया त उहो बीबी जो पुटु आहे ऐं ज़रदारी साहब चवे थो त समूरा पार्टी फ़ैसिला कंदी आहे, जॾहिं त ज़रदारी साहब सभिनी मामलनि खे वीटो कंदो आहे, पाण ई अच्छे कारे जो मालिक आहे, सिंध जे ख़ज़ाने ते चढ़ियो वेठो आहे, सिंध जी डेवलपमेंटूं मुकमल तौर ते बर्बादु थी वई अथसि, पर चवे थो त मूं सिंध खे पेरिस बणाए छॾियो आहे। ऐं पीपल्स पार्टीअ खे हिन वक़्तु सख़्तु टफ टाइम आहे। सिंध में माण्हू पीपल्स पार्टी छॾींदा पिया वञनि, मुस्लिम लीग नून कंट्रोल कंदी पई वञे, बलोचिस्तान में हिन खे साथी छॾे विया आहिनि, पंजाब में हिननि खे साथी छॾे विया आहिनि। हाणे ज़रदारी साहब ख़बर न आहे कहिड़ी गेम खेॾंदो जंहिं ते पाण वज़ीर आज़म थींदो। ज़रदारी साहब जी आख़िरी ख़्वाहिश बि आहे त आउं वज़ीर आज़म थियां, छाकाणि त बिलावल खे त हुन माइनस करे छॾियो आहे।
उन करे हाणे ॾिसिजे त पीपल्स पार्टी में छा थो थिए। आया बिलावल खे परचाइण जे लाइ हाणे कहिड़ा ट्रिक इस्तेमालु कया था वञनि। इलेक्शन सिर ते आहे, यकीनन बिलावल भुट्टो नौजवान आहे, उनजी कावड़ पंहिंजी जाइ ते बजा आहे। सॼी सिंध में बदअमनी ऐं जेको सॼी सिंध जेका बर्बादु थियल आहे उन में पीपल्स पार्टी जो वॾो किरदारु आहे। दोस्तो, आउं हमेशह अव्हांखे आगाही ॾींदो रहंदो आहियां। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूंसां कनेक्ट रहो, ॻंढियल रहो त आउं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदो रहां।